तो ही कहाणी आहे हिकिड़े ठग छोकिरे जो। साईं चवंदा आहिनि त हिकिड़ो बादशाह हो। बादशाह पाण अलाह पाक आहे, पर ही बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जी बादशाही में हिकिड़ो पुराणो शख़्स रहंदो हो। उनखे सिर्फ़ु हिकिड़ो ई पुटु हो। वीचारो महिनत मज़दूरी करे पंहिंजो ऐं पंहिंजे पुट जो पेट गुज़रान कंदो हो। पुटु अॼु नंढो सुभाणे वॾो नेट अची जवान थी वियो। हिकु ॾींहुं पंहिंजे पुट खे चयईं, उन कुराड़े शख़्स पंहिंजे पुट खे चयो, चयईं बचा मूं बि कमाए कमाए पंहिंजा ही हाल कया अथमि, मथे जा वार ई छणी गंजा थी पिया आहिनि। सो हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे तूं बि जवान थियो आहीं, हाणे वञी किथे कमाई करे अचु, कमाई अहिड़ो करे अचु जो पाण वेही सॼी ज़िंदगी खाऊं। पुटु चयो अबा अहिड़ो हिते को धंधो ई कोन्हे जेको मां कमाए ऐं पाण यकदमि अमीर थी सॼी ज़िंदगी खाऊं। पुराणे शख़्स चयो, चईं अबा तूं ॿाहिरि वञु, जेको तोखे पंहिंजो मुंहुं कारो करिणो आहे सो वञी करे अचु। किथे वञी चोरियूं चकारियूं करीं, किथे वञी ठगी करीं, को धाड़ा फुरे करे अचीं, जेको बि तोखां थिए सो वञी करे अचु, लेकिन कमाए अहिड़ो अचु जो पाण वेही सॼी ज़िंदगी खाऊं। हिन चयो चलो सही आहे, मां वेंदुसि वधीक हाणे खटण भाग, या त कमाईंदुसि या त जेको आहे त पंहिंजो खल ऐं धूण सुॼाए ईंदुसि। हिन सां पीउ खां मोकिलाए सफ़र जी तयारी कई। हाणे सफ़र जी तयारी ही कंजर कहिड़ो करे, घर में त बिस्मिल्लाह लॻी पई हुई, कारीअर वारा कख लॻा पिया हुआ। सो पीउ खां मोकिलाए हिकिड़ो रूमाल खणी उथी पंधु पियो। ही सी कंजर होरींदो हकंदो हलंदे हलंदे वाट ते हिन खे राति पइजी वियो। हिकिड़े घाटे जंगल में अची पहुतो। उते हिन खे राति पइजी वियो। सो हुजनि सियारे जा रातूं, सो सीउ चवे त अॼु पवां त वरी कॾहिं पवां। सो सीउ पवण जे करे हिन वीचारे जा ॾंद बि लुॾण लॻा। एॾो सीउ हुजे त हिन जा ॾंद ई बि ॾकण लॻा। सो वीचारो परेशान थी बीह रहियो त हाणे केॾांहुं वञां। सो हेॾे होॾे लवणा हणणु शुरू कयईं, लेकिन हिन खे उहो घरु ॾिसण में कोन आयो जो राति रही पवे। सो थोरो अॻियां हले त परियां ॾिसे हिकिड़ो ॿारु ॿरी रहियो आहे। हिन खे हिकिड़ो ॿारु ॾिसण में आयो। सो ओॾांहुं रुख कयईं। हिन वञी उते पहुतो, ॾिसे हिकिड़ो घरु आहे। उते ॿार जे भरिसां हिकिड़ो कुराड़ो शख़्स वेठल आहे। सो हिन वञी उन कुराड़े शख़्स खे सलाम कयो। कुराड़े शख़्स पुछा कयो अबा केरु आहीं, केॾांहुं थो वञी, हिते छो आयो आहीं? कावड़ वारे अंदाज़ में हिन खां पुछा करणु लॻो। छोकिरे कंजर चयो चाचा मां आहियां मुसाफ़िर, मूंखे अॻिते वञिणो हो, राति पइजी वियो। हिन घाटे जंगल में ऐं जानवरनि जो डपु, ॿियो वरी सीउ अहिड़ो आहे जो साणो थी पवां थो। हाणे महिरबानी करे मूंखे राति रहण जी इजाज़त ॾे। कुराड़े चयो बचा मां तोखे हरगिज़ हिते रहण जी इजाज़त न ॾींदुसि, छाकाणि हीउ जेको ठिकाणो आहे उहो 4 ठगनि जो आहे। हू हींअर ठगी करणु विया आहिनि। सो जेकॾहिं वापसि आया त तुंहिंजो बि ख़ैरु कोन्हे, मुंहिंजो बि ख़ैरु कोन्हे। जेकॾहिं तोखे हिते ॾिसंदा त तोखे जीअरे गॾा जे खल में सिबी छॾींदा। बहितर थी त हींअर ई भॼी पंहिंजो जिंदु छॾा, जेकॾहिं आया त तुंहिंजो ख़ैरु न आहे। हिन अची परेशान थी बीह रहियो त हाणे हिन सीउ में ऐं घाटे जंगल में केॾांहुं वञा। सो दिलि में ख़्यालु कयईं जेकॾहिं आया उन्हनि मूंखे मारे छॾियो तॾहिं मुड़ी ख़ैरु। हूअं बि हिन घाटे जंगल में हूअं बि या जानवर खाई छॾींदा या सीउ में मरी पवंदुसि। हाणे राति हिते रही पवां, जेकॾहिं क़िस्मत हूंदो त बची पवंदुसि। हिन चयो चाचा मूंखे तूं इजाज़त ॾे, जेकॾहिं हू आया त मूंखे जीअरे गॾा जे खल में उन्हनि सिबी छॾियो तॾहिं मुड़ी ख़ैरु आहे। सो तूं मूंखे रहण जी इजाज़त ॾे। कुराड़ी चयो बचा मां तोखे चवां थो त भॼी पंहिंजो जिंदु छॾा, जेकॾहिं आया त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे। लेकिन तूं रहणु चाहीं थो त पोइ इहो इल्ज़ाम तूं मूं ते न ॾे, जेकॾहिं उहे ज़ालिम आया त पोइ तुंहिंजो ख़ैरु न हूंदो। सो पाण उन्हनि खे जवाबु ॾिजांइ। हिन चयो चलो सही आहे, इहो इल्ज़ाम मां तो ते लॻाइणु न ॾींदुसि। हिन साईं कंजर कुराड़े खे ईअं चई पोतड़ो विछाए उन ॿार जे भरिसां सुम्ही रहियो। हिन कंजर जी अखि लॻी वई। थोरी देरि खां पोइ उहे 4 ई ठग अची हिन वटि ठका कयूं, पंहिंजे ठिकाणे ते ठगा कयूं। जेको कुराड़ो हो उहो इन 4 ठगनि जो हिकिड़ो नौकर हो। हू ठगी करे हिते अची रहंदा हुआ। घर घाट हिन जो कोन हो, बसि हुन घाटे जंगल में रहंदा हुआ। सो ही जॾहिं 4 ई ठग उते पहुता पंहिंजे ठिकाणे ते त हिकिड़ो उपरे माण्हू खे ॾिसी पंहिंजे नौकर खां पुछा करणु लॻा। कुराड़े शख़्स खां पुछा करणु लॻा ही केरु आहे, हिन खे रहण जी इजाज़त छो ॾिनी? कुराड़ी चयो हीअ आहे मुसाफ़िर, मूं त हिन खे घणो ई पहलियो भॼी वञु सो न मुड़ियो, चए पियो त मां राति रही वेंदुसि। मूं त हिन खे घणो ई चयुमि, हाणे नौजवान रथो सो मूंखां न मुड़ियो, चए पियो त जीअं बि थिए मूंखे राति रहण जी इजाज़त ॾे।
मूं हिनखे इजाज़त न ॾिनी, वधीक हाणे तव्हां पुछा पाण कयोसि। हिते हिन जी अखि बि खुली वई। सो ठगनि जा ॻाल्हियूं ॿुधणु लॻो। ठगनि कुराड़े खां पुछा कयो त हिन वटि को सामान सौदो आहे या बसि ईअं आयो? हुन चयो सामान त हिन वटि को बि कोन्हो, सिर्फ़ु हिकिड़ो पोतड़ो हुउसि। हिननि पाण में सलाह कई, हाणे हिन कंजर वटि सामान आहे कोन जेको आहे त ऐं फुरियूंसि। हाणे बहितर आहे हीउ कंजर आहे मुख़बर, या असांखे को नुक़सानु ॾींदो, बहितर आहे त हींअर ई हिनखे मारे हिन जंगल में फिटी कयूंसि, न त पंहिंजो ख़ैरु कोन्हे। हीउ कंजर छोकिरो मथां असांखे नुक़सानु न ॾेई छॾे। हिते हिन बि कंजर ट्रप ॾेई उथी पियो। चरनि ठगनि खे चवणु लॻो, चई मूंखे मारण जी का बि ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं तव्हां मूंखे मारींदो त मुंहिंजो पोयां आहे कोन जेको वेही रहंदो। सो बहितर आहे त तव्हां मूंखे बि पाण सां गॾु हिते पाण वटि रहियो। मां बि चोरियूं चकारी कंदुसि, ठगी कंदुसि। उन्हनि ठगनि चयो, तूं असां सां गॾु ठगी कंदे? हुन चयो, हा मां तव्हां सां गॾु ठगी कंदुसि ऐं तव्हांजो वॾे कम जो ईंदुसि। हिन चयो चलो सही आहे, सुभाणे जेको आहे तोखे कमु ॿुधाईंदासीं, हींअर तूं सुम्ही रह। जेकॾहिं सुभाणे तूं असांजे कम वारो थी वहीं त पोइ तोखे पंहिंजो असां सरदार कंदासीं। हिन चयो चलो सही आहे, अॼो की राति मूंखे रहणु ॾियो, पोइ सुभाणे जा कम सुभाणे पिया थींदा। हिन कंजर उते वरी बि बोतड़ो विछाए सुम्ही रहियो। ठग बि सुम्ही रहिया। सुबुह थियो, हिननि नेरनि पाणी करे उते पाण में बाज भरिसां वरी वेही रहिया। ठगनि हिन खे चयो, छोकिरे खे कंजर खे चयूं, चई असांखे इतला मिलियो त फलाणो शख़्स फलाणे रस्ते सां ॾांद काए पिड़ी ॾांहुं वेंदो। उनखे आहे दरअसल पैसनि जी ज़रूरत। उन वटि 3 ॾांद आहिनि। तूं कीअं बि करे उहे 3 ॾांद वारे वारे सां उनजी ठगी करे अचु, त पोइ तोखे असां सरदार कंदासीं। तूं पहिरां हू त हिकिड़ो ॾांद काए ईंदो खपण लाइ, तूं उनजो उहो ॾांद अहिड़े नमूने सां फुरे अचु जो हुनखे ख़बर ई न पए। मजबूरन हू ॿियो वरी ॾांद काए ईंदो, अहिड़े नमूने सां 3 ॾांद बि काए ईंदो। तूं 3 ॾांद फुरे हुनखे ख़ाली हथें घर रवानो कर, त पोइ तोखे असां पंहिंजो सरदार कंदासीं, न त तोखे मारे हिन जंगल में फिटी कंदासीं। छोकिरी चयो, यार हाणे हिननि वटि रही पवां, भला क़िस्मत हूंदो त हितां कुझु सणाई थींदी। हिन चयो चलो सही आहे, तव्हां मूंखे पार पता ॾियो। उन्हनि निशानियूं ॿुधायानि। सो हिन उते हिन हिकिड़े ठग जे जूतनि ते हिन जी नज़र पई। सो सुहिणा चंपल हुआ। सो हुन ठग खे चयईं, महिरबानी करे पहिरां तूं पंहिंजा इहे जूता त मूंखे ॾे, पोइ तूं मूं ते रख त मां उनखे कीअं थो फुरे अचां कंजर खे। सो हुनखे ख़बर ई न पवंदो। हिन सईं उन ठग हिन खे कंजर खे जूता ॾिना। हिन उहा जूता खणी उथी पंधु पियो। जेको ठगनि हिन खे निशानियूं ॾिनानि, पार पता रस्ता ॿुधाया अथनि, उते हिन हिकिड़े जंगल जे रस्ते सां बीह रहियो। थोरी देरि खां पोइ ॾिसे त उहो वाक़ई उहो शख़्स ॾांद काए पियो अचे। हिन कंजर उते हिकिड़े घाटे झंग जे वण हेठां बीह रहियो। हिकिड़ो चंपल रस्ते जे मथां उछराए छॾी, उते रखी छॾी। जॾहिं उहो ॾांद वारो शख़्स उते पहुतो, ॾिसे त यार ॾाढो सुहिणो चंपल आहे। सो ॾाढो अवल त दिलि में ख़ुशि थियो। वरी सोचियईं त हीउ हिकिड़ो ई चंपल आहे, ॿियो त आहे कोन जेको आहे खणां। सो हिन वरी अॻिते हलणु शुरू कयईं। उहो चंपल ई न खईं। हिन कंजर छा कयो, उहो चंपल खणी वरी सईं भॼंदे भॼंदे हिन खां अॻु वरी उहो चंपल ॿियो चंपल वरी रस्ते जे मथां रखी छॾियईं। उते वरी जॾहिं उहो शख़्स पहुतो त ॾिसे ॿियो चंपल पियल आहे। सो दिलि में ॾाढो ख़ुशि थियो, यार पहिरियों त चंपल मूं न खयुमि, हाणे हीउ हिते पियल आहे। सो चंपल बि आहिनि ॾाढा सुहिणा। सो मूंखे ॾांद ॿधी उहो चंपल खणी अचिणो पवंदो, हीउ त हिते पियल आहे। सो हिन यकदमि ख़ुशी में हिकिड़े वण जे टार में धाॻो ॿधी उन चंपल जे खणण लाइ रवानो थी वियो। छोकिरे कंजर छा कयो, जो यकदमि जूतो बि खईं ऐं ॾांद छोड़े ठका कई वञे ठगनि जे ठिकाणे ते। ठगनि जे ठिकाणे ते ठका करे उन्हनि खे ॾांद ॾिनी। चए पोइ हीउ तुंहिंजा जूता ऐं हीउ ॾांद। उहे कंजर ॾाढा परेशान थी विया चारई ठग। यार हीउ कंजर त वाक़ई जेको आहे वॾो सूअर आहे, जो हुन शख़्स खां ॾांद ई फुरे आयो। सो वरी चई हाणे भॼ, वरी ॿियो ॾांद जेको आहे त फुरे अचिजांसि। हुन शख़्स साईं जूते खणण लाइ जॾहिं उते पहुतो, ॾिसे त जूतो आहे कोन। हीउ भॼंदो डुकंदो
सिधो जिते हिन ॾांद वधियो उते वञी पहुचे त ॾिसे कारीअर वारा कक लॻा पिया, न जूतो लभे न ॾांद। हीअ साईं मुंहुं मथो पिटण लॻो, चई हाणे हीअ त ॾांद हले वियो, हाणे मूंखे आहे पैसनि जी ज़रूरत। हाणे भॼी वरी ॿियो ॾांद जेको आहे छोड़े अचां, उहे वञी कपायां त मुंहिंजो गुज़र थिए, न त पैसनि जी ज़रूरत आहे सख़्तु। सो हिन वरी घर ॾे रुख कयईं, सिधो वञी ॿियो ॾांद छोड़े वरी रुख कयईं पिड़ी जो। हिन कंजर छा कयो, उहो ॾांद ठगनि खे ॾेई वरी हिकिड़ो रसो खणी अची हिकिड़े वण सां पाण खे ॿधी छॾियईं। जॾहिं उहो शख़्स अची पहुतो त ॾिसे त हिकिड़ो छोकिरो आहे उन वण में ॿधल आहे। सो पुछा करणु लॻो, चई केरु आहीं? हिन चयो मूंखे खोले छॾ, मां दरअसल वञा पियो त मूंखे चोरनि ॿधे मुंहिंजो सामान फुरियो आहे, महिरबानी करे मूंखे खोल। हिन चयो मां तोखे असुलु न खोलंदुसि, मूंखे शक आहे जेको तूं आहीं ठग। पहिरां मूंसां हिन थोरे देरि पहिरां मूंसां ठगी थी आहे, मूंखे शक आहे तूं आहीं ठग, मूंसां वरी ठगी कंदे। हिन साईं छोकिरे खे न खोले वरी रुख कयईं अॻिते। छोकिरे साईं कंजर पाण खे छॾाए वरी भॼंदो डुकंदो वञी हिन खां अॻु उन जंग में वरी हिकिड़े वण सां पाण खे ॿधी छॾियईं। वरी उहो ॾांद वारो शख़्स अची उते पहुतो, ॾिसे त छोकिरो हिकिड़ो ॿधल आहे। सो हिन वरी बि न खोलियो, दिलि में सोचियईं थी ठग आहे, थी सघे थो मतां वरी ठगी न करे। दिलि में परेशान थियो, पहिरां ॿधल आहे वरी हिते ॿधल आहे, छा मसइलो आहे, को जिन आहे ग़ैबात आहे, छा मसइलो आहे। हिन साईं ख़ौफ़ मां वरी जेको आहे त हिन खे न छोड़े वरी अॻिते पंधु पियो। हीअ साईं होरींदो हकंदो, छोकिरे वरी उतां पाण खे खोले छॾाए वरी साईं भॼंदे भॼंदे हिन खां अॻु वरी हिकिड़े जंगल जे वण सां पाण खे ॿधी छॾियईं, छाकाणि जेको रस्तो उन जंगल जे विच में हो। हिन उते वञी पहुचे त पाण खे ॿधी छॾे। ॾांद वारो शख़्स पहुचे त ॾिसे त वरी उहो छोकिरो साॻियो ॿधो पियो आहे। सो छोकिरे खां पुछा करणु लॻो, चई अदा केरु आहीं, जिन आहीं, भूत आहीं, छा आहीं कंजर जेको आहे त तोखे ॿ चकर पोयां मां ॿधल ॾिसी वरी हिते ॿधल थियूं ॾिसां, छा मसइलो आहे? मूंखे लॻे थो आहे तूं को जिन आहीं या भूत। छोकिरे चयो मां आहियां न जिन न भूत, दरअसल उहे जेके तूं पोयां ॾिसिया आहिनि उहे आहिनि मुंहिंजा जाड़ा भाउ, उहे हमशिकल आहिनि मुंहिंजा। सो असां वञूं पिया त असांखे चोरनि फुरे अहिड़े नमूने सां ॿधो आहे। हिन चयो न मूंखे लॻे थो तूं ऐं ठग ऐं मूंसां ठगी कंदे। हिन चयो यार मां ॿधल आहियां, तोसां कीअं ठगी कंदुसि। हिन चयो उन ॾांद वारे शख़्स चई छोकिरा मां वञा थो पोइ हिते ॾिसी अचां त वाक़ई उहे तुंहिंजा ॿाहिरि आहिनि त पोइ सही उन्हनि खे बि खोले तो वटि आणींदुसि, न त जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिती त तोखे जीअरे गेॾाइजे खल में सिबराए छॾींदुसि। हिन चयो चलो सही आहे। हिन साईं ॾांद हिकिड़े वण सां ॿधी वरी पोयां पेर कयईं, अची ॾिसे त को बि शख़्स उन वण में ॿधल कोन्हे। हिन कंजर छा कयो, वरी उन ॾांद जेको आहे छोड़े ठका कयईं ठिकाणे ॾांहुं। ठगनि जे ठिकाणे में पहुची उन्हनि खे ॾांद ॾिनी, चए पोइ हीअ आहे ॿियो ॾांद। हुन साईं ॾिसे त का शइ कोन्हे, हिन वापसि भॼंदो डुकंदो सहकंदो अची उते पहुचे त ॾिसे न छोकिरो लभे नई वरी ॾांद। हिते वरी मुंहुं मथो पिटणु शुरू थी, वरी पंहिंजो टियों ॾांद खाइण लाइ ॻोठ ॾांहुं रवानो थियो। उन्हनि ठगनि जो हिन खे ॿियो ॾांद उन शख़्स खां फुरे ईंदो ॾिठो, सो ॾाढा दिलि में ख़ुशि थिया। दिलि में सोचियईं हीअ जो छोकिरो ॾाढो कंजर आहे जो उन शख़्स खां ॿ ॾांदूं फुरे आयो, उनखे ख़बर ई न पई आहे। सो छोकिरो वाक़ई कम वारो आहे। छोकिरे खे चारई ठग चवणु लॻा, चई अदा ॿ कम तूं भला कया आहिनि, हाणे वञी टियों ॾांद उन खां फुरे अच त पोइ तोखे पंहिंजो सरदार कंदासीं, न त तोखे हिते भॼाए जेको आहे त मोकिलींदासीं। हिन जो चलो सही आहे, टियों ॾांद मां ईअं हिन खां फुरे ईंदुसि पापो वांगुरु, बसि हिन खे बि टियों ॾांद ईअं फुरे ईंदुसि पापे वांगुरु, बसि तव्हां मूंखे जेको आहे इजाज़त ॾियो त वरी उन खां टियों ॾांद फुरे अचां। हिन चयो यार भॼ कंजर, टियों ॾांद फुरे अच, हाणे इजाज़त तोखे कहिड़ी ॾियूं। हिन साईं छा कयो, वरी उन जंगल जे रस्ते सां बीही रहियो त ॾिसे वाक़ई शख़्स टियों ॾांद काई रहियो आहे। सो जॾहिं उन ॾांद वारो शख़्स हिन जे भरिसां पहुतो, हिन छा कयो जो जंगल जे अंदरि ॿी ॾांद वारा रड़ियूं करणु शुरू कयूं, ॾांद वारो आवाज़ शुरू कई।
उहो शख़्स ॾाढो दिलि में ख़ुशि थियो त पक सां मुंहिंजा ॾांद खुली इन झंगल में चरी रहिया आहिनि। हिन छा कयो जो ॾांद हिकु वण सां ॿधी त मां वञी पंहिंजा ॿई ॾांद ॻोल्हे अचां, थी सघे त मुंहिंजा ॾांदूं आहिनि जेको आहे छुड़ी इन झंगल में पहुता आहिनि। हिन साईं छा कयो, छोकिरे आवाज़ु ॾेई हिन खे साईं उन शख़्स ॾांद खे ॿधी झंग ॾांहुं मुंहुं कयईं। हिन कंजर वरी रस्तो मटाए ॾांद खोले ठगा ॾे ॾिनई उन ठगनि जे जेको आहे त ठिकाणे ॾांहुं। ठगनि वटि पहुची टियों ॾांद ॾिनई। ठग त दिलि में चयूं यार कंजर त आहे वॾो सूअर, हाणे हिन खे सरदार करणु खपे, वाक़ई हीउ सरदार जो लाइक़ु आहे। सो छोकिरे खे चयूं त अॼु खां पोइ तूं आहीं असांजो सरदार। छोकिरो ॾाढो दिलि में ख़ुशि थियो त हाणे हिननि कंजरनि वटि सरदार थी रहंदुसि त जल्दी अमीरपति बणिजी वेंदुसि। होॾां उहो शख़्स बेज़ार थी वरी पंहिंजे टे ॾांद जिते हिन ॿधियो उते वञी पहुचे त ॾिसे कारीगर वारा कख लॻा पिया आहिनि। सो दिलि में ॾाढो जेको आहे त ग़मगीन थियो, मुंहुं मथो पिटी पंहिंजो घर जो रुख कयईं। उन्हनि ठगनि चयो हाणे असां वेंदासीं पाण ठगी थिए, हिन कंजर खे वठी न हलंदासीं, राति थिए त हिन कंजर खे मारे फिटी कंदासीं। हीउ वॾो सूअर आहे छोकिरो, जंहिं हिकिड़े शख़्स खां टे ॾांद फुरे आयो आहे उनखे ख़बर ई न पई, सो हीअ असांखे अॻिते हली वॾो नुक़सानु ॾींदो। सो हिन कंजर खे मारे फिटी कयूं या अहिड़े नमूने सां हिन खां पंहिंजी जिंदु छॾायूं, जो हीउ भाॼी पंहिंजो जिंदु छॾाए। हिननि कंजर चयो अॼु वेंदासीं ऐं ॿिए वारे आयासीं वापसी ते त पोइ हिन कंजर जो बिलो कंदासीं। छोकिरे खे सभु ॻाल्हियूं चारनि ठगनि जे ज़बान तां ॿुधी सो दिलि में सोचीं त हीउ कंजर ज़रूरु मूंखे मारे छॾींदा। सो हिन छा कयो त उन ठगनि जे वञण खां पोइ उन ठगनि जे जेको नौकर कुराड़ो उनखे वठी पादरनि जो वसकारो लाथईं, हणी धूणी सुॼाए हिकिड़े थोणी सां ॿधई, टई ॾांद वञी पीड़ी में खपाए, उतां जेके हिनखे ड्रोकण मिलिया उहे बि खणी वरी उन ठिकाणे ते पहुची ठगनि जो जेको सामान हो, ॻह गटा जेके सोन ज़ेवरात हिननि चोरी करे ठगी करे हिते हिननि पंहिंजो जेको ख़ज़ानो लिकायो हो सो सभु खणी ठगनि जो हिकिड़ो घोड़ो हो, घोड़े ते चढ़ी ठगा ॾिनई। ऐं उन वञण टाइम ठगनि जे नौकर खे चई जेकॾहिं मुंहिंजा यार अचनि त उन्हनि खे चइजांइ त मूंखे ॻोल्हण जी का ज़रूरत कोन्हे, जेकॾहिं ॻोल्हण लाइ ईंदा या पंहिंजो पनाह वठण लाइ ईंदा तो हिननि तूं चारनि ठगनि जो ख़ैरु न हूंदो, सो अचनि त इहो पैगाम मुंहिंजो ज़रूरु ॾिजांइ। कुराड़ो शख़्स साईं पंहिंजो धूण सजाए उन थोणी में ॿधो बीठो हो। हिन कंजर छा कयो, जेको ठगनि जो ख़ज़ानो धन दौलत माया जेकी हिननि ठगी करे हिते पंहिंजे ठिकाणे में गॾु करे रखियो, सॼो हिकु हड़ में ॿधी ऐं ठगनि जे मज़दूर खे पादरनि जो वसकारो ॾेई धूण सजाए हिकु थोणी सां ॿधी ठगनि जे घोड़े ते चढ़ी ठगा ॾिनी पंहिंजे ॻोठ तरफ़। सिधो वञी ॻोठ पहुची पीउ खे सॼो ख़ज़ानो हथ में ॾेई, पीउ जीअं सॼी ज़िंदगी महिनत मज़दूरी करे मस्तु पंहिंजो पेट पालियो हो, सो हेॾो सारो धन दौलत माया ॾिसी सो वाछनि खां गिगूं ॻारणु लॻो, पुट खां पुछा करणु लॻो, चई पुट हेॾो सारो धन दौलत माया हेतिरे वक़्त में कीअं कमायो अथई, तोखे वेंदे ॿ टे ॾींहं मस्तु थिया आहिनि जेको तूं हेॾो सारो ख़ज़ानो हथु करे आयो आहीं। सो हाणे पाण वेही पंहिंजी ज़िंदगी सुख सां गुज़ारींदासीं, सो तूं एतिरो ख़ज़ानो कीअं हथु कहीं। पुट सॼी हक़ीक़त पंहिंजे पीउ खे करे ॿुधायो। पीउ चयो छोरा तूं त वॾो कंजर आहीं, तूं वाक़ई अहिड़ो जेको आहे कमु करे आयूं, हाणे पाण वेही पंहिंजी ज़िंदगी हयाती जा ॾींहं सुख सां गुज़ारींदासीं। पुट चयो अबा इहो ॻाल्हियूं त बाद जा आहिनि, पहिरां तूं ईअं कर मूंखे शादी करणी आहे। पंहिंजे पाड़े में जेको वॾेरो आहे न इन कंजर खां मुंहिंजे लाइ इन जे धीउ जो रिश्तो घुरे अचु, मां इन जे धीउ सां शादी कंदुसि, वॾेरे जी धीउ मूंखे ॾाढी वणंदी आहे, सो तूं वञ रिश्तो घुरे अचु। जेकॾहिं तोखे जवाबु ॾे त तूं चइजांसि त मुंहिंजो पुटु चयो जेकॾहिं तूं रिश्तो न ॾींदे त मां तोखे बि ठगी करे खपाए छॾींदुसि। पीउ चयो अबा हू वॾेरो आहे असांखे हरगिज़ न ॾींदो, जेकॾहिं इहा धमकी मां उनखे ॾींदुसि त हू मूंखे जीअरे गॾा जे खल में सिबी छॾींदो, सो ॿिए तरह त तूं हिन ॻाल्हि तां लही वञ। पुटु चयो कीअं बि करे तूं वञी रिश्तो घुर, जेकॾहिं न ॾिनई त पोइ कमु मुंहिंजो आहे। पुटु पीउ चयो अबा मां वेंदुसि वधीक हाणे तुंहिंजा खटनि नसीब,
या त पंहिंजो लूणु सिजाए मां हिते पहुचंदुसि या तुंहिंजे लाइ रिश्तो करे ईंदुसि। सो पीउ रुख कयईं पंहिंजे वॾेरे जे बंगले ॾांहुं, सिधो उते वॾेरे जे घर पहुची वॾेरे खां रिश्तो घुरियईं पंहिंजे पुट लाइ। वॾेरो इहा ॻाल्हि ॿुधी पहिरां त कावड़ में तपी ॿाह थियो, पोइ वरी उन कुराड़े शख़्स खे पुछा करणु लॻो त तुंहिंजो पुटु कहिड़ो धंधो कंदो आहे। सो उन ठग जे पीउ चयो त मुंहिंजो पुटु आहे पहिरें जोड़ जो ठग, ठगी ॿिए अहिड़ो करे ईंदो आहे जो कंहिंखे ख़बर ई न पवंदो आहे, ऐं तुंहिंजे धीउ जो रिश्तो घुरी रहियो आहे। चईं जेकॾहिं रिश्तो वॾेरो न ॾींदो त मां वॾेरे खे खाई खपाए छॾींदुसि ऐं वॾेरे खे बि मां खपाए छॾींदुसि। वॾेरो इहा ॻाल्हि ॿुधी अवल त वॾो हैरान थी वियो, दिलि में सोचियईं यार छोकिरो त वाक़ई अहिड़ो जेकॾहिं शुगर आहे त पोइ मुंहिंजो ख़ैरु कोन्हे। सो न कुराड़े शख़्स खे चवणु लॻो, चईं चलो सही आहे, मां रिश्तो ॾियण लाइ तयारु आहियां, लेकिन पहिरां मां हिन जो हिकिड़ो इम्तिहान वठंदुसि। सुभाणे मूं वटि हिकिड़ो ॿियो वॾेरो ईंदो मुंहिंजे दावत ते, मां हिकु हंडो तयारु कंदुसि भाॼी जो, बुर्ची खाने में मां पाण बि हूंदुसि, मुंहिंजा मेन जेको आहे त बुर्ची बि हूंदा। सो तूं वञी छोकिरे खे चओ त जेकॾहिं इहो हंडो तूं कंहिं नमूने सां चोरी करे वहीं त पोइ तोखे रिश्तो ॾींदुसि, न त रिश्ते ॾियण लाइ मुंहिंजो अॼु बि जवाबु आहे, सुभाणे जवाबु आहे। हिन चयो चलो सही आहे। छोकिरे जो पीउ सिधो वञी पंहिंजे पुट खे चयईं त वॾेरो चए थो त रिश्तो ॾियण लाइ तयारु आहियां, पहिरां सुभाणे इहो हंडो कहिड़े नमूने सां तूं चोरी करे वञ, जीअं असांखे ख़बर ई न पए त पोइ तोखे रिश्तो ॾींदुसि। छोकिरे चयो अबा इहो बि हाणे एतिरो, हाणे इहो ठगी करणु जेका त वॾी ॻाल्हि कोन्हे, मां इन हंडे खे पापे वांगुरु खणी ईंदुसि, वॾेरे खे ख़बर ई न पवंदो। हिन चयो हाणे कीअं बि करे तूं इहो हंडो हथु कर त पोइ तोखे वॾेरो धीउ जो संग ॾींदो, न त वॾेरे चयो मुंहिंजो अॼु बि जवाबु आहे, सुभाणे बि। हिन कंजर छा कयो जो यकदमि जंग ॾांहुं रुख कयईं, 3 सया पकिड़े जेको आहे त पंहिंजे घर पहुतो। जॾहिं सुबुह थियो जेको वॾेरो हिन खे टेम ॿुधायो, हिन कंजर छा कयो जो सिधो वॾेरे जे घर जे भरिसां पहुची, हिन ओताक में जेको वॾेरे जो बुर्ची हो न, जिते हंडो चढ़ी रहियो हो, जेको वॾेरो पाण मौजूदु हो उन बुर्ची खाने में, हिन कंजर छा कयो जो पहिरों सौ उन वॾेरे जे बंगले में छॾे ॾिनी। वॾेरे जो नज़र जॾहिं सए ते पई वियो, सोच पंहिंजे बुर्चनि खे चयईं यार वारो करियो इन सए खे त पकड़ियो, जो हिन खे बि कोई कंदासीं कबाब, सो महिमान ईंदा। सो वॾेरे जा जेके बुर्ची हुआ उन्हनि झटि ॾेई सए खे पकड़ण लाइ ड्रोड़ कई। वरी वॾेरे सॾु कयो, चई वापसि अचो, हाणे हिकिड़ो सयो आहे, हाणे इन खे छा कंदासीं। हिन कंजर छा कयो जो वरी ॿियो सयो छॾे ॾिनी। वॾेरो जॾहिं ॿियो सौ ॾिठो तॾहिं गिगूं हणणु लॻो, नौकरनि खे चयईं चलो सही, हाणे हिन खे बि छॾे ॾियो, तव्हां हिन हंडे खे चाढ़ियो, पोइ वरी ॾिसंदासीं हिन सयनि खे। हिन कंजर छा कयो वरी 3 सौ थोरे देरि खां पोइ छॾे ॾिनी। वॾेरे जो 3 सौ ॾिठो सो दिलि में त ॾाढो ख़ुशि थियो, नौकरनि खे हुकुम ॾिनई त यकदमि इन सए खे पकड़ियो त मुंहिंजा महिमान अचण वारा आहिनि, फलाणो वॾेरो अची रहियो आहे, इन जो दावत कंदासीं। साईं हिननि नौकरनि देरि न कई, सए लाइ हिननि भॼाइणु शुरू कयो। वॾेरे ॾिठो त नौकरनि में बहाल कोन्हे, सयो हथु न ॾेई रहियो आहे, त वॾेरे बि बुर्ची खाने में सिधो सए खे पकड़ण लाइ ड्रोड़ कई। हिन कंजर छा कयो जो हिननि खे सए जे पोयां ॾिसी सो हिन उहा हंडो खणी ठका ॾेई पंहिंजे घर पहुतो। साईं सौ हिननि भॼायो घणो, लेकिन सया हुआ झंगली, सो टप ॾेई बंगले खां निकिरी ठका ॾियूं झंगल में। वॾेरो वापसि अची बुर्ची खाने में ॾिसे त कारीअर वारा कख लॻा पिया आहिनि। इते वॾेरो पंहिंजे चेल खे हथु ॾेई सॼी ॻाल्हि सम्झी चुको, यार छोकिरो त वाक़ई कंजर वॾो हरामी आयो जंहिं हंडो ई चोरी करे वियो। सो हिन वरी पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनो त वरी हंडो तयारु कयो त जीअं मुंहिंजा महिमान अचण वारा आहिनि, पहिरियों त कंजर छोकिरे चोरी करे वियो, सो छोकिरो त आहे वॾो हरामी। सो नौकरनि त वरी ॿियो हंडो चाढ़ी त उते वॾेरो ॿियो पहुची वियो जेको हिन जे दावत ते अचिणो हो। सो जॾहिं आयो त वॾेरो हिन खां अहवाल पुछा करणु लॻो। अहवाल कंदे वॾेरे ॿुधायो त मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो छोकिरो आहे कंजर वॾो हरामी,
पहिरें जोड़ जो सूअर आहे, मूंखे धमकी ॾियारी मोकिलियईं त जेकॾहिं त तूं मूंखे पंहिंजे धीउ जो रिश्तो न ॾींदे त मां तोखे हिन तरह खाई खपाए छॾींदुसि जीअं तोखे ख़बर ई न पवंदो। ऐं इन जो चैलेंज मूं क़बूलु कई। मूं हिन तरह हिन खे चैलेंज ॾिनई। हिन कंजर इन नमूने सां मुंहिंजी चैलेंज क़बूलु कई। हंढो सॼो जेको आहे खणी वियो, मूंखे ख़बर ई न पई। हालांकि मां हुते मौजूदु हुउसि। छोकिरो आहे पहिरें जोड़ जो, हाणे तूं ॿुधा त हिन कंजर जो कहिड़ो बिलो कयूं। उन वॾेरो जॾहिं हिन जो ॻाल्हियूं ॿुधूं सो खिलणु लॻो। चई यार तूं भाई बादशाह, हाणे तोखे हिकिड़ो वात ॻाढ़ो छोरो धमकी ॾिनई, तूं वरी जेको आहे त इन जे ॻाल्हियुनि में लॻी वई। उन वॾेरे चयो यार छोकिरो त आहे टाप जो सूअर, सो तोखे जेकॾहिं एतबार कोन्हे त पोइ जेको आहे त अजीब तूं बि माण्हू आहीं। छोकिरो आहे हरामी। हिन चयो जेकॾहिं हरामी आहे त तूं मूं ॾे मोकिलीसि, पोइ ॾिसुसि त हिन जो ठगी केतिरा ॾींहं हले थो। मां हिन खे ईअं जेको आहे त पकिड़े पादरनि जो वसकारो ॾींदुसि जो हू सॼी ज़िंदगी यादि कंदो। हिन चयो चलो सही आहे। वॾेरो त सही उन वॾेरे जो दावत खाई रवानो थी वियो, वञी घर पहुतो। साईं हिन सुबुह अची वॾेरे खे चयो त हाणे पंहिंजो कौल खे पाणे ॾे, रिश्तो ॾे। वॾेरे चयो रिश्तो ॾियण लाइ मां तयारु आहियां, लेकिन हिकिड़ो ॿियो कोई कमु करिणो आहे। फलाणो जेको वॾेरो आहे इन वॾा ड्राणियूं मूं वटि आया आहिनि, सो हाणे इन खे वञी थोरो सेकत ॾेई अचु त पोइ मां तोखे रिश्तो ॾींदुसि। हिन जो चलो सही आहे। इन वॾेरे खे मां अहिड़ो सेकत ॾींदुसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। हिन कंजर छा कयो जो राति जो हिकु चादर वेड़े बदक जा पर पंहिंजे जिस्म में हणी सफ़ा जिन भूत थी वॾेरे जे बंगले ॾांहुं रोकी। वॾेरे जे घर जे ॿाहिरां बि हिन कंजर छा कयो जो हिकु वण जे ओट मां बि वॾेरे खे सॾु करणु लॻो। चयो हो वॾेरा, हो वॾेरा निकिरी अचु। वॾेरो जॾहिं आवाज़ु ॿुधो तॾहिं ॿाहिरि निकिरी आयो त हिन कंजर छा कयो जो वण जे ओट खां निकिरी सिधो वॾेरे वटि पहुची वियो। वॾेरो जॾहिं हिन खे अहिड़े हालत में ॾिठो सो पुछा करणु लॻो, चई केरु आई भाऊ, जिन आई भूत आई केरु? उते हिन कंजर छोकिरे चयो, चई मां आहियां दरअसल मलाइक अलाह साईं मूंखे तव्हां ॾे मोकिलियो आहे। चई त वॾेरे खे पैगाम ॾेई अचु त तोखे मां जन्नत में मोकिलींदुसि, हाणे तयारु थी। ऐं चई त सुभाणे राति तोखे जन्नत में मूंखे पुॼाइणो आहे, सो हाणे तूं तयारी कर। ऐं तो वटि जेके सोन ज़ेवर आहिनि सो बि हिकु गंढ में ॿधी तयारी कर। इहो ॻाल्हि बि कंहिंखे न ॿुधा, मां सुभाणे हिन हंधि तोखे जेको आहे वठणु ईंदुसि। वॾेरे जो जॾहिं जन्नत जो ॿुधो तॾहिं गिगूं हणणु लॻो। सो छोकिरे खे चई चलो सही आहे मलाइक, मां तयारी कंदुसि ऐं कंहिंसां इहा ॻाल्हि बि न कंदुसि। हाणे मतां इहा ॻाल्हि कंहिंसां करी, जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं कंहिंसां कंदे त तोखे बि जेको आहे जन्नत में वठी न वेंदुसि। हिन जो चलो सही आहे। छोकिरे ईअं चई टका ॾिनी वञी घर पहुतो। वॾेरो त साईं सॼो ॾींहुं जन्नत जी ख़ुशी में जेको आहे त सफ़ा मस्तु लॻो पियो। जॾहिं ॿी राति थियो तॾहिं हिन बि कंजर वरी साॻियो रुख जेको आहे त नमूने सां पर लॻाए चादर जेको आहे वेड़े वॾेरे जे बंगले जे भरिसां वञी पहुतो। वॾेरो त अॻु में तयारु बीठल हो, सो हिन कंजर वरी सॾु करणु लॻो। चयो ओहो वॾेरा निकिरी अचु। वॾेरे जॾहिं आवाज़ु ॿुधो तॾहिं ख़ुशी में यकदमि निकिरी आयो। चई चलो सही आहे, हाणे मां तोखे जन्नत में जेको आहे खणी वेंदुसि। हिन कंजर छा कयो हिकिड़ो वॾो ॻूण खणी जेको आहे त वॾेरे वटि पहुतो। चई वॾेरा हाणे तूं हिन ॻूण में घिड़, मां हिन खे ॿधी जेको आहे त उॾामणु शुरू कंदुसि ऐं तोखे यकदमि वञी जन्नत में पहुचाईंदुसि। वॾेरे साईं यकदमि टप ॾेई वञी ॻूण में घिड़ी पियो। हिन कंजर छा कयो जो यकदमि वॾेरे खां उहो सोन ज़ेवर खणी जेको आहे त ॻंढ ॾेई अची गी हलाइणु शुरू कयईं। साईं गी हलंदे वॾेरे जा साईं हाणे रड़ियूं हुजनि। वरी जेको आहे त छोकिरी चयो यार कंजर चुप कर, हाणे जन्नत जी ख़ुशी में थोरो त तोखे तकलीफ़ थींदो, जॾहिं तूं पहुचंदे तॾहिं तुंहिंजा सभु ॾुख दर्द ख़तमु थी वेंदा, हाणे कोई माठ कर। हिन साईं वॾेरो साईं जन्नत जी ख़ुशी में तकलीफ़ त हिन कंजर खे थिए पियो, लेकिन माठ कई। हिन कंजर छा कयो जो वॾेरे खे गी हलाईंदे जीअं पाण ढूंढ के गी हलाईंदा आहियूं, गी हलाईंदे वञी उन वॾेरे जे बंगले जे भरिसां पहुतो। उते छोकिरे कंजर छा कयो जो उते ॻूण खे खणी उन वॾेरे जे गॾा जे वाड़े में फिटो कयईं।
गॾ जॾहिं ॻूण खे किरंदो ॾिसी तॾहिं लथूं हणणु शुरू थी विया। गॾ जो कमु आहे लथ हणणु, सो लथूं हणी वॾेरे खे साणो करे छॾियो। वॾेरो बेहोश थी किरी पियो, सफ़ा वॾेरो आख़िरी पसान में हुजे। हिते सुबुह थियो। वॾेरे जा जॾहिं नौकर गॾ जे वाड़े में आया त ॾिसे त ॻूणी में को चुरपुर हली रहियो आहे। दिलि में परेशान थी विया, ख़ौफ़ विहाइजी वियो त शायदि को जिन आहे या भूत आहे। तॾहिं नौकरनि जेको आहे त दिलि ॿधी ॻूणी खे खोले ॾिसनि त मार लट, हीउ त असांजो वॾेरे जो फलाणो यार फलाणो वॾेरो आहे। उते पुछा करणु लॻा, चई वॾेरा ॾे हाल वाल तोसां हीअ वेदन कीअं कई आहे। वॾेरे चयो, इहो हाल वाल मां तव्हांखे पंहिंजे वॾेरे वटि ॿुधाईंदुसि, हाणे वठी वञो उते। नौकरनि हिन खे वठी हाणे जेको आहे त वॾेरे वटि पेश कयो। वॾेरे जॾहिं हिन खे ॾिसी जेको आहे पुछा करणु लॻो, चई यार तोसां हीअ वेदन कीअं कई आहे। उते जेको आहे त हिन सॼी हक़ीक़त बयानु कई। चई यार हिन छोकिरे कंजर वाह जी मूंसां कई आहे। सॼी हक़ीक़त वॾेरे खे ॿुधाई। वॾेरे खां खिल ई निकिरी वियो। वॾेरे चयो, मां तोखे अॻु में ॿुधायुमि त छोकिरो पहिरें नंबर जो हरामी आहे, सो तूं मुंहिंजे ॻाल्हि ते एतबार न कई। वॾेरे चयो, हाओ बराबरि, मूं तुंहिंजे ॻाल्हि ते एतबार न कई। हाणे इन कंजर छोकिरे खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी चुको आहियां, सो वाक़ई पहिरें नंबर जो हरामी आहे। हाणे जेकॾहिं तूं बि हिन खे धीउ पंहिंजो ॾीं थो त मां पंहिंजे धीउ खे इन कंजर सां परणायां थो। सो उते हिननि उन छोकिरे खे घुराए इन्हनि जेको आहे वॾेरे चयो, हाणे तोखे हिकु न 2 ज़ालूं परणाए था ॾियूं। हीउ वॾेरो जेको आहे हींअर तोखे मञी चुको आहे, हिन जे धीउ सां बि तोखे शादी करणी पवंदी। छोकिरे कंजर खे 2 ज़ालूं मिली विया। तॾहिं जेको आहे त शादी करे ॾाढे ठठ सां हयाती जा बाक़ी ॾींहं गुज़ारणु लॻो। हिते हिन वटि धन दौलत माया त अॻु में घणो हो, ऐं ॿिए वॾेरे जो जेको हिन दौलत गॾु करे रखियो, ऐं उन ठगनि खां जेको हिन सामान ऐं पैसा फुरे आयो, सो हिन वटि पैसो जाम हो। हिकु वॾी जेको आहे बंगलो अॾारे उते ठठ सां 2 ज़ालनि ऐं पंहिंजे पीउ सां हयाती जा बाक़ी ॾींहं गुज़ारणु लॻो। कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढो ख़ुशि थी पंहिंजो ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेदु कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।